सांगर डिप्टी कमिश्नर ऑफिस में पाथ फाइंडर इंटरनेशनल पारां UNFPA ऐं UNHC जे सहकार सां घरेलू तशद्दुद जे उनवान सां हिकु रोज़ा वर्कशॉप कोठायो वियो। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर सांगर मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी, प्रोफेसर नवाज़ कुंभर, UNFPA जे कोआर्डिनेटर अमीन कीरियो, पाथ फाइंडर इंटरनेशनल जे कोआर्डिनेटर खैरुल निसा चांडियो, कालम निगार अमीर बख्श बुर्दी, साबिर महर इंफॉर्मेशन जे मजीद राहमू, शिफा फाउंडेशन जे डिस्ट्रिक्ट मैनेजर आयशा तबस्सुम, मीर हसन मरी, इक़्तिदार हुसैन संजरानी ऐं ॿियनि समाजी अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिन मुआशरे में घरेलू तशद्दुद जा वाक़िआ रोज़मरोज़ वधी रहिया आहिनि, जंहिंमें औरतूं ऐं मासूम ॿार तमामु घणा मुतासिर, किथे तशद्दुद त किथे जिन्सी ज़्यादती जूं ख़बरूं रिपोर्ट मीडिया में थींदियूं रहियूं आहिनि। घरेलू तशद्दुद जिन्सी हिरासा खां सवाइ नफ़्सियाती हिरासा बि तमामु घणो आहे। असांजी समाज में सिर्फ़ हिरासा, तशद्दुद ऐं जिन्सी वाक़िअनि खे सम्झियो वञे थो, पर असल में नफ़्सियाती हिरासा करणु वॾो मर्ज़ आहे। पाथ फाइंडर इंटरनेशनल पारां ॻोठनि में जागरता कैंप क़ाइमु करणु ऐं अहिड़े क़िस्म जा वर्कशॉप करणु हिकु सुठो अमल आहे, जंहिंसां अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि खे रोके सघिजे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।